थी वियो आहे। ॻोठ रहीम ॾिनो खोड़ेवासी अलीगुल खोड़ो औरताणे आवाज़ ते कंदकोट घुराए अगवा कयो वियो हो। वारसनि जो चवणु आहे राजूणी ज़रिए गोसपुर जे कचे वारे इलाइक़े मां 2.5 लख भुंग भरे नौजवान खे बाज़ियाब करायो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं त वहीद बिरोही लाइन ते मौजूदु आहे। जी वहीद, आगाह कजो हिन हवाले सां। 4 महीना अॻु में औरताणे आवाज़ ते नौजवान हुयो अली गुल खोड़ो, उनजो कासो ॿुधायो पियो वञे त 2.5 लख रुपया भुंग भरे बाज़ियाब थी वियो आहे। ॻोठ रहीम ॾिनो खोड़े वासी हुयो नौजवान, जंहिंखे जेको आहे सो औरताणे आवाज़ ते कंदकोट घुराए करे 4 महीना अॻु में अगवा कयो। उनजी जेका अमड़ आहे उहा दाईंदी रही ऐं बार बार मुख़्तलिफ़ फोरम्स ते एहतिजाज बि कंदी रही। पाक किताब खणी करे SSP शिकारपुर वटि बि जेको आहे सो ईंदी रही। हुनखे आसरा ॾेई 4 महीननि खां जेको आहे सो हुनजे जेको पुट खे पुलिस बाज़ियाब न करे सघी। तंहिं बाद जेको आहे सो राजूणी ज़रियनि जेका ज़रिए गोसपुर जे कचे वारे इलाइक़े मां जेके ग़रीब जेके घराणे जा जेके नौजवान जा जेके घराणा हुया उहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खां पिनी सिनी करे ॿुधाए पियो वञे त 2.5 लख रुपया भरे पंहिंजे जेको आहे सो नौजवान खे बाज़ियाब करायो आहे। जी ठीकु आहे वहीद, वॾी महिरबानी हिन हवाले सां आगाह करण जे लाइ।